दोस्तों हाणे इन महफ़िल जो आख़िरी लाॾो ॿुधंदासीं जंहिंजा बोल आहिनि नकी अचनि नकी वञनि कहिड़ियूं ॼान मयारूं। दोस्तों इहो लाॾो जेको आहे उस्ताद जलाल चंडे काफ़ी महफ़िलुनि में ॻायो आहे, पर हिन जो वरी वजत अलॻि आहे ऐं ॻाइण जो अंदाज़ अलॻि आहे। दोस्तों उस्ताद जलाल चंड जी नायाब यादगार प्राइवेट वॉल्यूम नंबर 1 तव्हां ॿुधी रहिया हुआ वॾेरे नूर मोहम्मद वसाण जे ताउन सां, जेको ॻोठ राबताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजोरे जो रहवासी ऐं उस्ताद जलाल चंड जो सचो पक्को मदा आहे। दोस्तों मां सम्झां थो ही मुकम्मल महफ़िल तव्हांखे पसंदि आई हूंदी। पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं अहिड़ियूं तमामु ख़ूबसूरत ऐं यादगार नायाब अणमुल महफ़िलूं ॿुधण जे लाइ कामरान जानी सिंधी खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। महिरबानी। Yeah.